अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर तबियत सही आहे दोस्तो। मसइलो छा आहे त मुंहिंजो पहिरियों जेको चैनल हो यूट्यूब जो वफ़ा गुलाम अब्बास ख़ासि केली, सो उहो मुंहिंजो कंहिं फनी ख़राबी जे करे ख़राबु थी वियो आहे, जेको न पियो हले। ऐं हिन टाइम बि मां उन साॻे ई नाले सां पंहिंजो चैनल ऑन कयो आहे, वफ़ा गुलाम अब्बास ख़ासि केली। सर्च कंदा त वरी ॿियो मुंहिंजो नओं चैनल ईंदो ऐं उन ते बाक़ाइदगीअ सां टोटली मुंहिंजो जेको बि कमु हूंदो उहो उरूज़ जे बारे में हूंदो। त साथियो, मां पहिरियों लेसन शुरू थो कयां जेको स्टार्टिंग में हूंदो आहे फ़ैलुन। हाणे हे असां जेको फ़ैलुन लिखियो आहे, इन फ़ैलुन जो मक़सदु आहे त फ़ैलुन में जेके घणियूं मात्राऊं ईंदियूं आहिनि। फ़ैलुन में सभ खां पहिरियां 4 मात्राऊं ईंदियूं आहिनि। हर फ़ैलुन जिथे बि लिखिबो उर्दूअ में त उन में 4 मात्राऊं ईंदियूं आहिनि। सभ खां पहिरियां ब, फ ए, ब, वरी प्लस लुन, ब बराबर 4। ऐं किथे किथे दोस्तो हिकु प्लस सॉरी ब प्लस हिकु प्लस हिकु बराबर 4। किथे किथे इन कंडीशन में फ़ैलुन ईंदो आहे। सो दोस्तों, चवण जो मक़सदु आहे त अॼु जो लेसन जेको असांजो स्टार्टिंग में आहे उहो फ़ैलुन आहे। फ़ैलुन जे में इहे 4 मात्राऊं ईंदियूं टोटल, ऐं असां फ़ैलुन खे लिखी ॿुधायूं, लिखी ॾेखारियूं। छाजो, ब प्लस ब बराबर 4। इहो हिकु फ़ैलुन थी वियो। वरी ॿियो छालाए, ब प्लस ब बराबर 4। इहो ॿियो फ़ैलुन। कंहिंजो, दोस्तों हिते ॿुधाईंदा हलूं त हीअ जेके ॿ नून आहिनि इहे असांजा हज़फ थींदा। इल्म उरूज़ में नून किथे बि अची थो वञे विच में त हज़फ थी वेंदो आहे, अगरि हुनजे मथां का हरकत न हुजे। काफ़, हे, जीम, वाव। कंहिंजो, काफ़, हे, ही ॿई नून ख़तमु कया वेंदा। हिते इल्म उरूज़ में लिखियो त ईअं वेंदो पर पढ़ियो ईअं वेंदो, क ए जो। ही नून ॿई इल्म उरूज़ में ॻणिया न वेंदा। सो अहिड़े ई तरीक़े दोस्तों तव्हां कोशिशि कंदो इन लफ़्ज़नि खे सम्झण जी त इंशाअल्लाह तव्हां इल्म उरूज़ जा माहिर थी वेंदो। हीअ अॼु असांजो इन चैनल ते स्टार्टिंग जो पहिरियों ई लेसन आहे ऐं पहिरियों लेसन तव्हां ॾिसी करे ऐं इनखे सम्झी करे असांखे कमेंट लाज़मी कजो। जेका बि ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न आहे त उहा लाज़मी असांखे कमेंट में पुछियो। असां लख कुर्ब अव्हां जो ख़ादिम वफ़ा गुलाम अब्बास ख़ासि केली।